मिठियाणी में अवांखे अपडेट कंदा हलूं। मिठियाणी टाउन के ॻोठ लेट नंगर खान में रईस सामाणो खान चांडियो के नाले ते कायम थियल प्राइमरी स्कूल के हेडमास्टर दिलबर पारां स्कूल के फर्नीचर लाइ आयल पैसा हड़प करण समेत स्कूल के ताज़ो मिलियल सोलर प्लेटूं और पंखा भी हेडमास्टर पारां गुम कराए छॾिया आहिनि, जंहिं स्कूली ॿारड़ा पुट ते वेही तालीम पढ़ाइण सां गॾु हिननि सख़्त गर्मियुनि में भी स्कूल लाइ आयल पंखा और सोलर प्लेटूं गुम हुजण करे ॿारड़ा सख़्त गर्मी सबबि सख़्त परेशान आहिनि, पर तालीम खाते जा अमलदार इन तरफ़ ध्यान ॾियण लाइ तैयार न आहिनि ऐं स्कूल जे बासर हेडमास्टर ख़िलाफ़ केरु कार्रवाई करण तोड़े खस बदली करण लाइ तैयार आहे। स्कूली शागिर्दनि तोड़े उन्हनि जे वालिदैन तालीम खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन हिन मामले जो नोटिस वठी गुम करायल सोलर प्लेटूं और पंखा ज़ाहिर कराए स्कूली फर्नीचर जा पैसा हड़प कंदड़ स्कूल के हेडमास्टर दिलबर ख़िलाफ़ कार्रवाई करे खस बदली करे ईमानदार फ़र्ज़शनास उस्ताद मुक़रर कियो वञे, जीअं ॻोठाणनि जा ॿार बेहतरीन तालीम पिराए पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि।